दोस्तों, दुनिया केतरी खूबसूरत आहे, पर इन खूबसूरत दुनिया में हर को पंहिंजे कमनि में मगन रहंदो आहे। पर छा कॾहिं तव्हां सोचियो आहे त ही काइनात जंहिंमें तव्हां केतिरनि ई सालनि खां रही रहिया आहियो, इन जी शुरूआत किथां खां थी ऐं जेतिरा बि वाक़ियात अॼु ताईं रोनमा थिया इन जी शुरूआत किथां खां थी। साइंसदाननि मूजिबि असांजी काइनात चइनी तरफ़नि ॾे फैलिजी रही आहे ऐं हर सेकंड में साइज़ में वधी रही आहे। दोस्तों, इहो ॼाणण लाइ त हिन काइनात जी शुरूआत कीअं थी असांखे वक़्त खे बीहारणो पवंदो ऐं वक़्त में पोइते वञणो पवंदो। अचो थोरो पोइते था हलूं, इलाही पोइते। दोस्तों, अॼु खां तक़रीबन 13.8 अरब साल पहिरें ही आहे असांजी काइनात। हर शइ हिन नंढड़े ॻोल्हे में, हिन काइनात में जेको बि थियण वारो आहे या हिते जेको बि थींदो सभु हिन में मौजूदु आहे, तवानाई जे हिन ॻोल्हे जे अंदरि। हिते टाइम जो को बि वजूदु न आहे, टाइम बिल्कुलु ज़ीरो आहे। ऐं हाणे हिन दुनिया जंहिंखे असां सुञाणींदा आहियूं, हिन जी शुरूआत थियण ई वारी आहे। साइंटिस्ट मूजिबि अॼु खां 13.8 बिलियन साल पहिरें एटम खां बि नंढी का शइ वॾे धमाके सां फाटी ऐं हिकु सेकंड जे किरोड़वें हिसे में हीअ सॼी काइनात इन नंढड़े ज़रे मां हिकु वॾी कहकशाउनि जी शिकिल अख़्तियार कई, जंहिंखे असां बिग बैंग बि चवंदा आहियूं। हिन वक़्तु जेको धमाको तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहा सिर्फ़ु तवानाई आहे, ख़ालिस तवानाई। तवानाई पूरी काइनात में फैलिजी वई ऐं इन सां ई ख़ला जो जनमु थियो ऐं गॾु ई गॾु वक़्त जो बि वजूदु शुरू थी वियो ऐं टाइम शुरू थियणु लॻो। इहा सॼी तवानाई करोड़ सालनि ताईं फैलिजंदी रही ऐं इहा तवानाई एतिरनि सालनि में आहिस्ता आहिस्ता थधी थियणु लॻी ऐं इन ई तवानाईअ में माए जो जनमु थियो, अरबे नंढियुनि ज़रातनि जी शिकिल में, जंहिंखे असां एटम चवंदा आहियूं। इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इन्हनि सभिनी शयुनि जी गॾिजाणी थी, हिकिड़ो मिक्सचर तयारु थियो। ॿिनि क़िस्मनि जूं शयूं ठहियूं हुयूं, जंहिंमें अधु मादो हुयो जंहिंसां हीअ दुनिया ठही आहे ऐं जंहिंसां असां ऐं तव्हां सभु ठहियलु आहियूं, ऐं ॿियो ग्रुप हुयो एंटी मैटर, जेको मादे जे अपोज़िट आहे। छो त मैटर ऐं एंटी मैटर जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त उहे हिक ॿिए खे ख़तमु करे छॾींदा आहिनि। ख़ुशकिस्मतीअ सां मैटर एंटी मैटर खां घणो आहे। हर शइ ख़तमु थियण खां बाद बि हिकु मैटर जो गोलो बची पियो ऐं ॿी का तवानाई न हुई जेका हुनखे ख़तमु करे सघे। इन करे हुन में धमाको थियो, जेको असांजे लाइ ॾाढो ख़ुशकिस्मत हुयो, छो त इन ई हिकु ॻोल्हे मां पूरी काइनात ठहण वारी हुई। इन हिकिड़े मादे जे ॻोल्हे में तारनि सां भरियल कहकशां वजूद में आया ऐं शुरूआती बिग बैंग में हीअ काइनात वजूद में आई। उन वॾे धमाके खां पोइ आहिस्ता आहिस्ता शयूं थधियूं थियणु शुरू थी वियूं ऐं आख़िर में वञी हर शइ ठहणु शुरू थी वई। दुधड़ जहिड़े ॾिसंदड़ हिन कहकशां में हिकु नई ताक़त जनमु वरितो, जंहिं कुवत जे करे हर एटम पाण में जुड़णु लॻा ऐं हिकु ॿिए तरफ़ माइल थियणु लॻा। इहा कुवत का ॿी कुवत न आहे, पर इहा कशिश शकल या ग्रेविटी आहे। शुरूआत में हिन काइनात में सिर्फ़ु हाइड्रोजन जा एटम एग्ज़िस्ट कंदा हुया। कशिश शकल जाइ जाइ ते उन हाइड्रोजन जे एटमनि खे पाण में गॾणु लॻो। जिते जिते हाइड्रोजन जा इहे एटम कशिश शकल जी ज़द में अची हिकु ॿिए जे आम्हूं साम्हूं थींदा आहिनि, त उतां जो गर्मी पद लख सेंटीग्रेड थी वेंदो आहे ऐं दॿिजी जॾहिं हिकु जॻह जो टेम्परेचर करोड़ डिग्री ताईं पहुचे त उन वक़्तु हिकु अमल जी शुरूआति थी, जंहिंखे न्यूक्लियर फ्यूजन चयो वेंदो आहे, जंहिं मां बेपनाह तवानाई ख़ारिज थी। ऐं उन वक़्तु कुझु अहिड़ो थियो जंहिं महिल काइनात जो पहिरियों तारो वजूद में आयो। पोइ हिन तारे खे पंहिंजो हिकिड़ो दोस्त मिली वियो ऐं इन सिरिश्ते में शुरूआती दौर में कुझु सितारा वजूद में आया ऐं लखनि सालनि में किरोड़े तारनि जनमु वरितो। जी हा, इहे ई उहे तारा आहिनि जेके राति जो तव्हां आसमान में ॾिसंदा आहियो। उहे काइनात जी शुरूआति में इन ई तरह ठहिया हुया। आहिस्ता आहिस्ता इहे तारा हिक ॿिए जी कशिश जे ज़रिए हिक ॿिए जे वेझो अचणु लॻा ऐं हिकु ग्रुप में रहणु लॻा ऐं अरबे तारनि जो ग्रुप हिते नज़र अचणु लॻो।
अलॻि अलॻि सितारनि जी बनावट ठही ऐं उहो नज़ारो कुझु हीअं ॾिसबो आहे ऐं इनखे ई चवंदा आहिनि गैलेक्सीज़ या कहकशां। ऐं अहिड़ी तरह ई लखें बल्कि किरोड़े कहकशाउनि जो जनमु थियो ऐं कहकशां जे इन समुंड में काथे अहिड़ो कहकशां ठहियो ऐं जंहिंजो नालो आहे द मिल्की वे, यानी उहो कहकशां जंहिंमें असां ऐं तव्हां हिनमहिल मौजूदु आहियूं। हिन कहकशां अंदरि खरबें तारा मौजूदु हुया, पर कुझु दुधड़ जो गुबार अञा बि बचियल हुयो जो ख़ला में तरी रहियो हुयो। हज़ारनि सालनि जे अरसे में उहे कशिश शकल पंहिंजी ताक़त ॾेखारणु लॻी। जेका उहा दुधड़ मिटी ख़ला में मौजूदु हुई, उहा कशिश शकल कारण पाण में जुड़णु शुरू करे ॾिनो ऐं इन निज़ाम हेठि केतिरा ई ग्रह पैदा थिया ऐं उहे नंढा टुकर गॾिजी वॾियूं पत्थर या जिंबूं ठाहिण लॻा, जेके कशिश वधण जे करे पाण में जुड़ण लॻा। ऐं इन्हनि गिरहनि जे ठहण वक़्तु हिकु पथरीलो गिरह वजूद में आयो, यानी अहिड़ो गिरह जंहिंजी सतह पथरीली हुई ऐं हुनजी बनावट अहिड़ी हुई जो हुनजो नालो ज़मीन गिरह थियण वारो हुयो, जंहिंमें असां ऐं तव्हांजो जनमु थियण वारो आहे। सख़्तु पत्थर पाण में गॾिजी गिरह त ठही विया ऐं जेके ॿिया बचियल हाइड्रोजन जा आइटम हुया उहे बि पाण में मिलण लॻा। ऐं जीअं त मां तारे जी बनावट जे बारे में ॿुधायो हुयो, बिल्कुलु साॻी कारवाई हिते बि थी। बचियल हाइड्रोजन जे आइटम सां हिकु नंढो तारो ठहणु लॻो, सॼा हाइड्रोजन आइटम हिक ॿिए जे वेझो अचणु लॻा। जीअं जीअं गर्मीपद वधणु लॻो त गर्मीपद एतिरी लेवल ते वधी वियो जो न्यूक्लियर फ्यूजन रिएक्शन शुरू थी वियो, जंहिंसां हिकु नओं तारो जंहिंजो नालो आहे सिज, उहो बि वजूद में आयो। जॾहिं सिज पैदा थियो तॾहिं हिन हिकु इंतिहाई तेज़ शमसी तूफ़ान खे डिस्टर्ब कयो, जंहिंजे करे शमसी निज़ाम में जेका बि धूड़ मिटी हुई उहा शमसी निज़ाम खां मथे उॾरी वई ऐं हिते वञी बचा सिर्फ़ु सॉलिड प्लैनेट्स, छो त उहे जिसामत में वॾा हुया। ऐं शमसी निज़ाम अहिड़ो ॾिसजणु लॻो जहिड़ो उहो अॼु आहे। सिज जे ॿाहिरां केतिरा ई गैस जा वॾा प्लैनेट ठही चुका हुया, जीअं जुपिटर, सैटर्न, यूरेनस ऐं नेपच्यून। ऐं निज़ाम शमसी अंदरि इन पथरीले गिरह जो वजूद थी चुको हुयो, यानी ठोस सतह वारा गिरह जीअं मरकरी ऐं वीनस, मार्स ऐं आख़िर में असांजो घर यानी धरती। ऐं हीअ ई उहा धरती आहे जंहिंजी एॾी वॾी सतह ते हिकु जॻह ते वेही करे तव्हां हीअ वीडियो ॾिसी रहिया आहियो। तव्हांजे जनम खां पहिरें हिन काइनात में एतिरा वाक़िया थी चुका आहिनि। बिग बैंग मां पैदा थींदड़ उहो मादो ऐं उन मादे मां पैदा थींदड़ हीअ सितारा ऐं गिरहनि जो ठहणु, जंहिंजे हूंदे असांजो जनमु थियो, इहा ई हुई असांजी ऐं असां खां पहिरें जी कहाणी। वीडियो तव्हांखे कीअं लॻो हेठि कमेंट ज़रूरु कंदा।